खैरपुर में वाक़िआ आगे कंदासीं। खैरपुर की अदालत पुलिस मुकाबले वारे केस में जवाबदारन जा नाला दुरुस्त न लिखण ते SI खिलाफ कार्रवाई जो हुक्म ॾई छॾियो आहे। अदालत DIG सखर ऐं SSP खैरपुर के लेटर जारी करे छॾियो। अदालत पारां फैज़ मोहम्मद विंडो थाणे जे SI खिलाफ कार्रवाई जो हुक्म ॾिनो आहे। अदालत पारां केस में जवाबदारन जा नाला दुरुस्त न लिखण ते कावड़ जो इज़हार कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां खैरपुर वा शेयर कई पिया। खैरपुर की अदालत पुलिस मुकाबले वारे केस में जवाबदारन जा नाला दुरुस्त न लिखण ते SI खिलाफ कार्रवाई जो हुक्म ॾई छॾियो आहे। अदालत DIG सखर ऐं SSP खैरपुर के लेटर जारी करे छॾियो। अदालत पारां फैज़ मोहम्मद विंडो थाणे ते SI खिलाफ कार्रवाई जो हुक्म ॾिनो। अदालत पारां केस में जवाबदारन जा नाला दुरुस्त न लिखण ते कावड़ जो इज़हार कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां खैरपुर वा शेयर कई पिया। खैरपुर की अदालत पुलिस मुकाबले वारे केस में जवाबदारन जा नाला दुरुस्त न लिखण ते SI खिलाफ कार्रवाई जो हुक्म ॾई छॾियो आहे।